ग़ुलाम रसूल महर ऐं प्राइमरी उस्तादनि जे सिंध जो जेको आहे सो सदर आहियां, पटियाला सिंध जो सदर आहियां। ऐं जीअं मूंखे ही मालूमात पई आहे त ही काफ़ी ॾींहंनि खां वठी असांजे सिंध जे अंदरि बिलख़ुसूस प्राइमरी उस्तादनि सां ही नाजाइज़ी थी रही आहे। कल्ह न बल्कि 3 ॾींहं हिकिड़ो असांजो उस्ताद भंगवार जेको आहे कंदकोर कश्मीर तालके में जेको आहे सो शहीद कयो वियो आहे। अञा उन जूं असां तॾो ई न खयूं आहे त वरी असांखे हींअर ख़बर पई आहे त असांजे ज़िले घोटकीअ जो सदर पटियाला जो ऐं तमामु हिकिड़ो बहादुर इंसानु असांखे मालूमात पई आहे त रस्ते ते जेको आहे सो उनखे बि शहीद कयो वियो आहे। ऐं पंहिंजो हींअर उतां घरां निकितो आहियां, हिन महिल वञा पियो, मूंखे मालूमात पई आहे त साईं जी जेका डेड बॉडी आहे उहा जेका मदई जी हॉस्पिटल में आहे। ऐं हींअर उन तरफ़ वञी रहियो आहियां। मूंसां ही पुलिस जा जवान बि गॾु आहिनि। ऐं हींअर जीअं ॾिठीसीं त रस्ते ते गाॾी बीठी आहे, सो गाॾीअ खे ॾिसी करे ॾिठो आहे त तमामु जेको आहे वॾी दहशतगर्दी आहे ऐं बेदर्दीअ सां जेको आहे असांजे उस्तादनि खे जेको आहे सो शहीद कयो थो वञे। सिंध सरकार खां, IG सिंध खां ऐं पुरज़ोर मुतालबो थो कयां त फिलफोर जेको आहे सो उन्हनि जे जवाबदारनि खे पकिड़े कैफ़िर किरदार ताईं पहुचायो वञे। सिंध जे उस्ताद खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। अगरि जे सिंध जे उस्ताद खे तहफ़ुज़ न ॾिनो वियो त असीं पंहिंजे पूरी सिंध जे अंदरि सरापा एहतिजाज रहंदासीं। असीं पंहिंजे हर उस्ताद जो पान तहफ़ुज़ करणु ॼाणूं था पिया। जी जी।